में तो थे बैत चया सारात अना भी जारिया ऐसे छद गायूं कौन छजूं ही पंध परे जो बारिया मां कैसा पहजा सूर सना ऐ चंद्र बिटाई के जय जा ऐ चंद्र बिटाई के जय जा ऐ चंद्र बिटाई के जय जा। 7 जनवरी अनवर पीरज़ादे जी वरसी जो ॾींहुं आहे। अनवर पीरज़ादे जो जनमु मूहन जे दड़े लॻ ॻोठ ॿलड़ेजी में 25 जनवरी 1945 में थियो। अनवर पीरज़ादो शुरू खां ई गैर मामूली ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि जो मालिक हो। पंहिंजे दौर में वॉलीबॉल जो हीरो रांदीगर हो ऐं पंहिंजे तर में मशहूरु वॉलीबॉलर हो। हिन मुलाज़मत जी शुरूआत प्राइमरी उस्ताद तौरु कई। अनवर पीरज़ादे जी तालीम जो इहो पहलू केॾो न दिलचस्प आहे त हिन मैट्रिक खां पोइ ख़ानगी तौरु इंटर BA ऐं MA कई। मैट्रिक वारे दौर में ई अंग्रेज़ी में डायरियूं लिखंदो हो। हिकु भेरे आम ॻोठाणे नौजवान जी हैसियत में मूहन जे दड़े ते अंग्रेज़नि खे खोटाई कंदे ॾिठाई ऐं खाइनि अंग्रेज़ी में उन खोटाई जे मक़सद अहमियत ऐं ज़रूरत बाबति खाइनि सुवाल कयईं त हू तइजुब में पइजी विया त हीउ ॻोठाणो छोकिरो अहिड़ी सुठी अंग्रेज़ी कीअं थो ॻाल्हाए। 1965 में मूहन जे दड़े ते खोटाई कंदड़ सर जॉर्ज F डेल्स खेसि इंटरप्रीटर तौरु उते मुक़ररु कयो। ईअं ई हू अंग्रेज़ ऑफिसरनि ऐं मज़दूरनि जे विच में राब्ते जी पुल बणिजी वियो। मां मैट्रिक पास करे ऐं प्राइमरी मास्टर थियो ऐं उन वक़्तु मां हिकिड़े स्कूल में पढ़ाईंदो। उहो स्कूल में ॻोठा थोरो परे हूंदो। आउं ॻोठ खां निकिरी उन स्कूल जॾहिं वेंदो हुउसि तॾहिं मोने दड़े जे हिकिड़े दड़े तां चढ़ी ऐं परे भर लही ऐं होॾां पढ़णु वेंदो हुउसि। त हिकिड़े दफ़े मूं ॾिठो त उन दड़े खे हिकिड़ा गोरा यूरोपी क़िस्म जा माण्हू कोठनि पिया। उन्हनि सां मुंहिंजी वाट्सअप थी। उन्हनि सां जॾहिं हाल अहिवाल थिया त हुननि ॾिठो त हिन माण्हू खे अंग्रेज़ी ॻाल्हाइण अचे थी त हुननि मूंखे इहो चयो त हिते जेके माण्हू खोटनि था मज़दूर उन्हनि ऐं असांजे विच में हिकिड़ो राब्ते थियण जे हवाले सां तूं जेकॾहिं असां वटि कमु करीं त बहितर थींदो। मां हुननि सां कमु करणु शुरू कयो ऐं पोइ मूंखे हैरत लॻी जॾहिं हू हुननि मोने दड़े खे खोटियो उन मां शयूं कीअं पियूं ॿाहिरि निकिरनि, उन्हनि मां इंसानी ढांचा कीअं पिया ॿाहिरि निकिरनि, उन्हनि जी फोटोग्राफियूं कीअं पिया कनि ऐं उहो जेको इल्मु निकितो ऐं उहे जेके शयूं निकिरनि थियूं उन्हनि खे कीअं हू महसूसु कनि पिया, इहा ॾाढी वाक़ई दिलचस्प। उन खां अलावा अनवर पीरज़ादो मूहन जे दड़े मां मिलियल मूर्तियुनि जा स्केच बि खेनि ठाहे ॾींदो रहियो, छाकाणि त संदसि ड्राइंग बि बहितरीनु हूंदी हुई। इन जे कम दौरान अनवर पीरज़ादे जी क़दीम आसारनि जे माहिरनि ऐं मूहन जे दड़े सां बि दोस्ती थी वई। ईअं अनवर पीरज़ादे जो मूहन जे दड़े जी खोटाई में बि तारीख़ी किरदारु रहियो। इहो ई सबबु आहे जो मूहन जे दड़े सां संदसि जज़्बाती वाबस्तगी रही। तारीख़ जेका मौजूदा ज़माने जी आहे उहा त उन जी ख़बर पइजी थी वञे जॾहिं उहा अख़बारुनि में लिखिजे थी, जॾहिं अदीब उन ते लिखनि था। पर क़दीम ज़माने जी तारीख़ सिर्फ़ु क़दीम आसारनि मां मालूम थी सघे थी। इन जे करे जेकॾहिं सिंध जी क़दीम तारीख़ तव्हांखे मालूम करणी आहे तव्हांखे मोने दड़े ते वञिणो पवंदो ऐं उन्हनि सभिनी क़दीम आसारनि खे ॾिसणो पवंदो जिन में उहा तारीख़ दफ़न थियल आहे। सही इन जे करे क़दीम आसारनि जे इन इल्म में दिलचस्पी पैदा थी। बावजूदि इन जे त उन में असां मूंखे का क्वालिफिकेशन कान्हे का, पाण सिर्फ़ु तारीख़ जे मुताले जे शौक़ में। ॻोठ ॿलड़ेजी में रहण दौरान कंहिं दोस्त शेख हयात जो किताब जे काक ककोरिया कापड़ी अनवर पीरज़ादे खे हथ में ॾिनो। उहो किताबु पढ़ण खां पोइ अनवर पीरज़ादे जे शऊर में इनक़लाब बर्पा थियो। शेख हयात जो उहो किताबु कामिड़ सोभे ज्ञानचंदाणी जे नाले ते मनसूब हो। उन नाते हिन खे कामिड़ सोभे सां मिलण जो शौक़ु जाॻियो ऐं संदसि सोहबत मिली। कामिड़ सोभे जी सोहबत जो अनवर पीरज़ादे ते एतिरो असरु पियो जो अनवर पाण ई चयो आहे त सोभे जी सोहबत हिन जे अंदर जी मेर खे धोई ऐं उजरो करे छॾियो। पोइ हू तरक़ी पसंदि रोशन ख़्याल ऐं इनक़लाबी नौजवान थी उभरियो।
1969 में अनवर पीरज़ादो सिंध यूनिवर्सिटी जे अंग्रेज़ी शोबे में लेक्चरर मुक़ररु थियो, पर 6 महीना पढ़ाइण बाद हू पाकिस्तान एयरफोर्स में पायलट थियण लाइ वियो। कमीशन बि पास कयई, पर सिंध यूनिवर्सिटी अंदरि हिक दोस्त खे बंगाल ऑपरेशन ख़िलाफ़ु ख़त लिखियई, जंहिंमें हिन चयो त ऑपरेशन सां मुल्क टुटी वेंदो, बंगाल अलॻि थी वेंदो ऐं मुजीब हीरो थी वेंदो। ऐं पोइ थियो बि ईअं, पर उन खां अॻु अनवर पीरज़ादे खे कोर्ट मार्शल करे 7 सालनि जी सज़ा ॿुधाए क़ैद कयो वियो। कराची जेल में असीरी दौरान हिन शाइरी करणु शुरू कई। माउ जी अपील, 2 नंढनि ॿारनि जो पीउ हुजणु, ॻोठाणे महिनती ऐं ज़हीन नौजवान हुअण ऐं ज़ाती ख़त हुजण सबबि खेसि ॾिनल सज़ा ते नज़रसानी कंदे सरकार खेसि 6 महीननि जे क़ैद बाद आज़ादु करे छॾियो, पर सरकारी मुलाज़मत ते हमेशह लाइ मथसि पाबंदी मढ़ी वई। सिंध क्या है? सिंध की सरजमीन सिंधु दरिया ने बनाया है, आप ये बात जहन में रखें। और सिंधु दरिया जो है वो 2 करोड़ साल से बह रहा है। इस धरती की उम्र 5 अरब बरस है और थर में जो कारूंझर जबल है उसकी उम्र 4.7 बिलियन ईयर्स है। इंडस का जो राइट बैंक है वो किसी जमाने में अखाएमेनन का जो कदीम ईरानी सल्तनत था उसका हिस्सा था। तो मेरे कहने का मकसद यह है कि कदीम सिंध की को अहमियत इस वजह से है क्योंकि ये इंडस वैली का लोअर पार्ट है। आज का जो पाकिस्तान है वो लोअर इंडस वैली की ज्योग्राफी में कायम है। आज के पाकिस्तान का तारीखी और हकीकी अगर नाम रखा जाएगा तो दैट वुड बी लोअर इंडस वैली। ये जो इंडस वैली की ज्योग्राफी है इसको समंदर लगता है और जिस इलाके को डीप सी से कांटेक्ट रहता है उसको सारी दुनिया से कांटेक्ट है। पूरे पाकिस्तान का सबसे ज्यादा शाहूकार इलाका सिंध है, पूरे पाकिस्तान का सबसे इंपॉर्टेंट इलाका सिंध है। आप ये अंदाजा लगाएं कि वी हैव गॉट 200 बिलियन टन्स ऑफ कोल इन थर, वी हैव गॉट 125 स्क्वायर किलोमीटर्स ऑफ ग्रेनाइट इन थर, we have got 100 miles of strip of China clay in थर। और थर वो इलाका है जहां हर साल कहत होता है, लोग मर जाते हैं। when you travel in थर आपको रास्ते के दोनों तरफ से जो है ना वो ढांचे मिलते हैं जानवरों के और वो डिजीज और डेथ होता है। अनवर पीरज़ादो जीअं ई जेल मां आज़ादु थियो त संदसि वॾो भाउ खेसि रोज़गार ॾियारण लाइ अमर जेल वटि वठी आयो ऐं अमर जेल खे चयो त ही अदबी लॾे जो माण्हू आहे, हिन खे किथे रोज़गार वठी ॾियो। अमर जेल अनवर पीरज़ादे खे हिलाल पाकिस्तान अख़बार में सिराज ॾांहुं मोकिलियो ऐं ईअं हिलाल पाकिस्तान खां अनवर सिंधी सहाफ़त जी शुरूआत कई। उन जे मुलाज़मत दौरान हिन PTV ते नई टही जो प्रोग्राम मीज़बान तौरु कयो ऐं बरसात मैगज़ीन में भिटाई ते हिकु तहक़ीक़ी सिलसिलो वरवाई जो जे लही शुरू कयो। उन सिलसिले खेसि भिटाई जे जदीद पारखू तौरु मुतारिफ़ करायो। अहिड़ी रीति अनवर पीरज़ादे भिटाई खे पड़ मां कढी पिड़ ते आंदो, यानी अवामी इनकलाबी शाइर तौरु मुतारिफ़ करायो। सिंध जो जेको जी जेका सकाफ़त आहे, सिंध जी जेका ॿोली आहे, सिंध जी जेका फोक विज़डम आहे, आम माण्हुनि जी जेका ॾाहप आहे, वॾायो फ़क़ीर जी जेका ॾाहप आहे, जेका उन जी फिलॉसफी आहे, उन खां वधीक क़ाबिल माण्हू इहे अंग्रेज़ी पढ़ियल लिखियल न आहिनि। हुननि खे हिकिड़ी मुफ़्त जी पब्लिसिटी मिले। मिसाल मां कंहिं अख़बार में कमु थो कयां, मां जीअं त अख़बार में कमु थो कयां इन करे मां हुन में लिखां थो ऐं उन में मुंहिंजो नालो थो छपिजे, पोइ चवंदा हे फलाणो वॾो मुहक़िक़ आहे, फलाणो वॾो मुहक़िक़ आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। भिटाईअ जा पारखू उहे माण्हू आहिनि। बदीन ज़िले जे डेल्टा में मां वयुसि, उते उहो बदीन ज़िले जो डेल्टा रण जी ॼण त पट्टी आहे, उते हिकिड़ो माहीगीर मीरबार मूंखे मिलियो, पंहिंजे बिस्तरे ते सुम्हियो पियो हो, ॼण त मौत जे बिस्तरे ते सुम्हियो पियो हो। उन जे भरिसां हिकिड़ो पुराणो गुरबख्शाणीअ जो रिसालो पियो हो जेको 1500 सुफ़नि जो हो।
उते कचहरीअ में हिकिड़ी ॻाल्हि निकिती, असां हिकिड़ो भिटाई जो बेत पढ़ंदा आहियूं त ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मता थे ऊंदा पेर न लही पिरीअ जो। इहो बेत कचहरीअ में ॻाल्हि निकिती, उन मला चयो त अबा इहो त चैन सिटुनि जो बेत आहे, तव्हां त 2 सिटुनि जो पढ़ियो, इहो त चैन सिटुनि जो बेत आहे। असां चयो भई चैन सिटुनि जो कीअं आहे, चई ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, लोचे बद लतीफ़ चए चनकान, जेसी आहे सोजरो तेसी करहल काए, मता थे ऊंदा पेर न लही पिरीअ जो। भिटाईअ जा पारखू इहा आहिनि। भिटाई उहो शाइर हो जंहिंखे जेको पने ते रदीफ़ ऐं काफ़ियनि जी लिस्ट ठाहे ऐं शाइरी न कंदो हो। भिटाई उहो शाइर आहे जंहिंखे हुनजे ॿुधंदड़नि पंहिंजे सीने में 7 सालनि ताईं सांढे रखियो हो। 1975 में अनवर रूसी सफ़ारतखाने में हिकु इक़्तिसादी मैगज़ीन जो एडिटर थियो ऐं हिलाल पाकिस्तान छॾे ॾिनाई। 1980 में ज़ियालहक़ जे दौर में रूसी सफ़ारतखानो ख़तमु थी वियो त अनवर बेरोज़गार थी वियो। पोइ 1980 में लाड़काणे में डान जो नुमाइंदो मुक़ररु थियो। 1973 खां 1980 जे विच में कराची में रहण दौरान हू सियासी ऐं अदबी तौरु बेहद सरगर्म रहियो। सिंधी अदबी संगत शाख कराची जो सेक्रेटरी थियो ऐं यादगार कमु कयाई। अदीबनि ऐं शाइरनि तोड़े शाइराउनि सां शामूं मल्हाइण जो रवाजु विधाई। कम्यूनिस्ट पार्टी लाइ कमु कयाई ऐं फिडल कास्त्रो जी तारीख़ी तक़रीर तारीख़ मूंखे बेॾोही करार ॾींदी जो सिंधी में तर्जुमो कयाई। ॻोठ ॿल्हे खे लिटिल मास्को बणायाई। ॻोठ सुधार संगत क़ाइमु कयाई। सिंधी औरतुनि जी अदबी संगत जी अलॻि शाख खोलायाई ऐं पंहिंजे ॻोठ ॿल्हे खे ॾोकिरी जी वॾेरा शाही जे कब्ज़े मां कढी आज़ादु ख़ुदि मुख़्तियार ऐं पंहिंजे ॻोठ ऐं तर जे माण्हुनि खे पंहिंजी मदद पाण जो दर्स ॾेई खेनि पेरनि ते बीहारियई। तव्हां साहिली पटीअ ते वेठा आहियो, तव्हां जो जियापे जो दारो मदार इन ते आहे जॾहिं सॼे दुनिया जे तरक़ी कयल माण्हुनि वांगुरु जेकॾहिं तव्हां ज़िंदगी गुज़ारी त तव्हां जी सघंदव, वरना ॾाढो मुश्किल आहे। पाण खे ख़ुशि करण लाइ असां कुझु बि चऊं, पर यानी मूंखे हिकिड़े दोस्त पे ॿुधायो त गगर फाटक खां वठी क़ाइदाबाद ताईं जेको रोड थो वञे उनजे ॿिन्ही पासनि जेका ज़मीन आहे उनजे 1 एकड़ जी क़ीमत 1 करोड़ रुपया आहे। सम्झो त मां बिल्डर आहियां, मां फ्लैट ठाहींदो आहियां ऐं खपाईंदो आहियां। मां पुलिस खे जेको आहे सो 15 लख रुपया थो ॾियां, उहो अलाए केतिरा ॻोठ ड्राए छॾींदा ऐं उहो एकड़ ज़मीन जो करोड़ रुपए ते मां वठी वञे, मां 20 करोड़ रुपया मां कमाईंदुसि जेकॾहिं फ्लैट ठाहींदुसि। तव्हां उन ख़िते में वेठा आहियो। तव्हांजो मलीर जेको आहे उहो मां अॻाड़ो ॻाल्हि कई त थर वारनि खां पुछियोसीं मलीर छा आहे, कोन ॿुधाया न। भिटाईअ में पढ़ियोसीं, ख़बर पई, पर नेठ में ॻाल्हि वञी इन ते पहुती तॾा मुल्क मलीर लॻो पियो आहे। माना जिते सावक हुजे, जिते सुकार हुजे, जिते शाहूकारी हुजे, उन जो नालो मलीर आहे। उन मलीर में हींअर ॾुकार आहे। तव्हांखे जेकॾहिं हिन मौजूदा ज़माने में ज़िंदा रहणो आहे त तव्हां हिकिड़ो पंहिंजनि बच्चनि खे अंग्रेजी पढ़ाईंदव, पंहिंजनि बच्चनि खे साइंस पढ़ाईंदव ऐं मैथमेटिक्स पढ़ाईंदव। हिन वक़्तु ॿियो को बि इल्मु तव्हांजे बच्चनि खे कमु न ईंदो ऐं तव्हांजे कुझु ॻाल्हियूं मां कंदुसि, नाराज़ न थियो। जीअं साईं ॻाल्हि कई त मां मुंहिंजे शहर में कुझु वॾेरनि ऐं पगदारनि जे ख़िलाफ़ आहे, को नाराज़ न थिए, माफ़ कजो। असां ॾाढा क़ाबिल माण्हू आहियूं, पर असां औरत जे मामले में ॾाढा ज़ालिम माण्हू आहियूं। दुनिया जंहिं तरक़ी कई आहे उन सॼे दुनिया जो तव्हां हिसाब लॻायो त अधु ज़ाइफ़ूं आहिनि, अधु मर्द आहिनि। माना इंसानी आबादी जेका आहे उन जी अधु आबादीअ खे असां खारे हेठो वाड़े छॾियो आहे। उन खे गजर मूरीअ वांगुरु रोज़ानो कुहूं था पिया, उन खे बंदि करे विया अथव। 1982 में स्टार अख़बार खेसि सखर में ब्यूरो रिपोर्टर तौरु मुक़ररु कयो। उन दौरान 1983 में MRD तहरीक खे कवरेज ॾियण करे खेसि गिरफ़्तार कयो वियो।
6 महीननि खां पोइ आज़ादु थियो त स्टार मैनेजमेंट खेसि कराची घुराए उते स्टाफ रिपोर्टर मुक़ररु कयो। स्टार में हिन हफ़्तेवार अंग्रेज़ी कालम दी सिंध सेनेरो लिखियो, जेको हिन 1984 खां 1986 ताईं मुसलसिल लिखियो। गॾोगॾु हिन डान अख़बार में 15 वार कालम सिंधी प्रेस डाइजेस्ट पिणु लिखियो। 1989 में हिन खे ख़िलाफ़ पाकिस्तान में भुण झुण नाले कालम लिखण जो मौक़ो मिलियो। उन कालम वरी खेसि सिंधी सहाफ़त ॾांहुं वापसि आंदो। पोइ हू अवामी आवाज़, सिंध सुजाग, बरसात ऐं सच जो एडिटर थियो ऐं सिंधी सहाफ़त खे पंहिंजी कारकर्दगी सां जदीद लाड़ा ॾिना। पिरो पीपुल, पिरो सिंध। 1989 में अनवर पीरज़ादे खे सिंध सकाफ़त खाते पारां सिंधू दरिया जे मुतालियाती दौरे जो मौक़ो मिलियो। उन खां पोइ अनवर पीरज़ादे मुहिम जू ऐं जाखोड़ी किरदार में नज़र आयो। फील्ड में वियो ऐं उते वञी हिन रिपोर्टिंग कई। नवां आसार ॻोल्हिया ऐं सिंध खे सियाहती नज़र सां ॾिसणु लॻो। उन दौरान खेसि भिटाई ऐं संदसि ॿोली खे सम्झण जो बि ख़ूब मौक़ो मिलियो। गॾोगॾु सिंध जे माहौलियात, पाणी, जबलनि वग़ैरह जे मुशाहिदे जो बि मौक़ो मिलियो। कोहिस्तान, थर, डेल्टा, कच्चो ऐं काछो इहे सिंध जा 5 मुख़्तलिफ़ जोग्राफियाई यूनिट आहिनि। सियासी तौर ते जेकॾहिं सिंध खे मुतहद रहणो आहे त इन्हनि 5 जोग्राफी यूनिट ऐं अलाइका ऐं उन में रहंदड़ माण्हुनि जो को ख़्यालु रखियो वञे, उन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे। ईअं न त उत्तर सिंध जे ज़मींदारनि खे मोटे करण जे लाइ तव्हां बैराज ठाहियो त इहे लाड़ तबाह थी वञे। तव्हां थर में दरियाए सिंध जो पाणी न मोकिलियो। अधु सदी गुज़री आहे सिंध जे सियासी हैसियत खे, पर थर खे असां नज़रअंदाज़ कयो आहे। ए चंद्र भिटाईअ खे चइजां, जंहिं राति में तोखे गीत चया, सा राति अञा बि जारी आहे ऐं सिज ॾिंगायूं कोन छॾियूं, ही पंधु परे जो वारी आहे। मां कंहिंखे पंहिंजी दाह ॾियां ऐं चंद्र भिटाईअ खे चइजां, ए चंद्र भिटाईअ खे चइजां, ही माण्हू तुंहिंजनि बेतनि खे धरतीअ खां धार छिनी था कनि, थियूं वायूं तुंहिंजूं वार पटनि ऐं सुरड़ा तुंहिंजा ओसारनि। ही अरही थरही दाह ॾिजां ऐं चंद्र भिटाईअ खे चइजां। अहिड़े क़िस्म सां कुझु ॿिया भिटाईअ खे चइजां, अॼु राति मीया रत फुड़ा, हू तारा सूर पियनि था पिया, हू सांझी सुॾकी रोए थी, सूर्य ते गीत चढ़नि था पिया, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, ऐं चंद्र भिटाईअ खे चइजां, ऐं चंद्र भिटाई। अनवर पीरज़ादे आख़िर में अंग्रेज़ी मुहक़िक़नि जियां गज़ेटियर मुरतिब कई, जेका पिणु छपिजी मार्केट में अची चुकी आहे। लाड़काणो गज़ेटियर बि अनवर पीरज़ादे एडिट कई ऐं आख़िरी ॾींहंनि में हुन अवामी आवाज़ अख़बार में कालम मतां विसारियो लिखणु शुरू कयो, जेको घणो ई मक़बूल थियो। उन्हनि ॾींहंनि में हू बीमार थी पियो ऐं कैंसर जी बीमारी सबबि 6 नवंबर 2006 ते कराचीअ जी हिकु ख़ानगी इस्पताल में दाख़िल थियो ऐं 7 जनवरी 2007 ते हू सिंध खे हमेशह लाइ अलविदा चई वियो। अनवर पीरज़ादे जे विछोड़े खां पोइ संदसि 30 जे मौक़े ते अनवर पीरज़ादो अकेडमी जो बुनियादु विधो वियो। हिन अकेडमी जो मक़सदु अनवर पीरज़ादे जी अख़बारुनि ऐं रिसालनि में छपियल तोड़े अण छपियल लिखणनि खे किताबी सूरत में आणणु आहे ऐं उन अकेडमी तरफ़ां 5 सालनि जे अरसे में अनवर पीरज़ादे जा 8 किताब मतां विसारियो, भिटाई, मुंबई यात्रा, सिंध, महीन जो दड़ो, जदीद सिंधी अदब, इंटरव्यू ऐं तक़रीरूं ऐं भुण झुण छपाए पधरा कया विया आहिनि। चंद्र भिटाईअ खे चइजां,
अञा भी जारी